जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं अंबनि जो मुरबो। ॾाढो टेस्टी ठहंदो आहे जेको सिंधियुनि जो मनपसंदि अंबड़ियुनि जो मुरबो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी स्टार्ट था कयूं। अंबनि जो मुरबो ठाहिण जे लाइ असां अंबड़ियूं जेके खणंदासीं उहे तोतापुरी अंबड़ियूं हूंदियूं। हिते मां 4 किलो अंबड़ियूं खयूं आहिनि। इनखे चङी तरह धोई साफ़ करणो आहे। उनखां पोइ हिकु सुके कपिड़े सां इनखे उगी छॾींदासीं। चङी तरह सुकाइण खां पोइ इनखे असां छिलींदासीं। इहो अंबनि जो मुरबो जेको आहे ॾाढो टेस्टी ठहंदो आहे और सभिनी खे जाम वणंदो आहे और इहो स्पेशली तोतापुरी अंबड़ियुनि जो ई थींदो आहे। इन तरह ॾिसो सभु अंबड़ियूं असां छिले वठंदासीं। हे सभु अंबड़ियूं मां छिले रखियूं आहिनि। छिलण खां पोइ हाणे इनखे असां कटींदासीं। त 2-2 इंचनि जी लंबाईअ में असांखे अंबड़ियूं कटणियूं आहिनि। लॻभॻि 2-2 इंच लंबाई हुअणु खपे। ये ॾिसण में बि ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। हिन तरह सभु अंबड़ियूं असां कटे वठंदासीं। हाणे हिते मां 4 किलो अंबड़ियूं खयूं आहिनि त मां तव्हांखे किलो जे हिसाब सां माप ॿुधायां थी। 1 किलो अंबड़ियुनि ते 750 ग्राम असांखे खंडु खणणी आहे। अगरि तव्हांजूं अंबड़ियूं पकियल याने पीलियूं आहिनि त उन ते असांखे 1/2 किलो खंडु खणणी आहे। हाणे हिते मुंहिंजूं अंबड़ियूं कचियूं आहिनि त मां हिते 750 ग्राम खणां थी याने मुनो किलो। और उन में विझंदासीं असां 1 गिलास पाणी। तव्हां अगरि घटि क्वांटिटी खणो था त उन में 1 कटोरो पाणी विझो। 4 किलो ते मां हिते 2.5 किलो खंडु खई आहे। पाणी विझण खां पोइ इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इन खां पोइ इन में विझंदासीं 3-4 वॾा फ़ोटा। उन्हनि खे खोले विझणो आहे। तेज पत्तो विझंदासीं 5-6। कारा मिर्च 2 चमचा, सॼा कारा मिर्च विझणा आहिनि। 10-12 नंढा फ़ोटा। 2 चमचा जीरो। थोड़ो सो लूणु विझंदासीं इन में। कश्मीरी ॻाढ़ा मिर्च जंहिंसां कलर ॾाढो सुठो ईंदो आहे। 4 चमचा विझंदासीं कश्मीरी ॻाढ़ा मिर्च। 1 किलो जे हिसाब सां और 4 किलो जे हिसाब सां ॿिन्ही जी मां मापूं जेके आहिनि अॻियां लिखियूं आहिनि। ज़रूरु चेक कजो। वीडियो जे स्टार्टिंग में ॿुधाई आहे मां। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह असां मिक्स कंदासीं। सो खंडु ॻड़णु चालू थी वई आहे। हाणे इनखे असां रखंदासीं टहिकाइण लाइ। और हिन में गॾो गॾु असां विझंदासीं अंबड़ियूं जेके असां कटे रखियूं आहिनि। जेॾी महिल बि मुरबो ठाहिणो आहे ध्यानु रखिणो आहे त असांखे जेका बाहि आहे उहा तेज़ रखणी आहे। अगरि बाहि खे असां घटि कंदासीं त मुरबो जेको आहे असांजो पको ठहंदो। त तेज़ बाहि ते ई हिनखे ठाहिणो आहे। चङी तरह घुमाईंदासीं। अंबड़ियूं पंहिंजो पाणी छॾींदियूं, खंडु ॻड़ंदी त इहो अञा लिक्विड ई थींदो। उन खां पोइ इनखे असांखे टहिकाइणो आहे और चाशनी घाटी करणी आहे। धीरे धीरे टहिकाईंदा वेंदासीं त अंबड़ीअ जो जेको कलर आहे बदिलजंदो। ॾिसो ट्रांसपेरेंट थियणु चालू थियो आहे। अञा इहा शुरूआति आहे। धीरे धीरे जीअं जीअं हिनखे टहिकाईंदा वेंदासीं त सभिनी अंबड़ियुनि जो जेको कलर आहे बदिलजंदो वेंदो हींअर। इन में असां ड्राई फ्रूट विझंदासीं। मुरबो जेको आहे ड्राई फ्रूट सां ॾाढो सुठो लॻंदो आहे। त काजू, बादाम और किशमिश विझंदासीं इन में। इन में विझंदासीं खसखस। 2 चमचा भरे मां हिते खसखस विधी आहे। खसखस जी जेका दाण हूंदी आहे उहा मुरबे में ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। ॾिसो जीअं जीअं टहिकाईंदासीं त चाशनीअ जो कलर बि ॻाढ़ो थींदो वेंदो और इहा घाटी थींदी वेंदी।
ऐं अंबड़ियूं पकजंदियूं वेंदियूं चङी तरह। धीरे धीरे टकाइण खां पोइ अंबड़ियुनि जो कलर चेंज थी रहियो आहे, ये ट्रांसपेरेंट थींदी वञनि थियूं पियूं। और चाशनी भी हाणे थिक थियण चालू थी आहे, पर अञा इहा पाणी पाणी लॻे थी पई, त असांखे हिनखे अञा टकाइणो, छाकाणि त अंबड़ियूं बि अञा कचियूं आहिनि। ॾिसो हाणे अंबड़ियूं जेके आहिनि चङी तरह पकजी वियूं आहिनि और चाशनी भी घाटी थी वई आहे, चिपचिपी लॻे थी हथ में। हाणे गैस बंदि करे छॾींदासीं। थधो थियण खां पोइ इहो पाणी जेको बचियो आहे इहो बि घाटो थी वेंदो। ॾिसो थधे थियण खां पोइ चाशनी मस्तु घाटी थी वई आहे। इनखे मां राति जो टकायो हो और सुबुह जो ॾिसो ही चङी तरह घाटी चाशनी तयार थी वई आहे। जब मुरबो रखण खां पोइ घाटो थींदो आहे त उन हिसाब सां असांखे चाशनी रखणी आहे। और घणो असां अगरि टकाईंदासीं इनखे त असांजो मुरबो जेको आहे सख़्तु ठहंदो आहे, नरम न ठहंदो आहे। और इहो असांजो मुरबो तयारु आहे। चहिरे फुल्के सां खाइजे, मुङनि जे पराठे सां, दाल वारे फुल्के सां, ॾाढो ज़बरदस्तु लॻंदो आहे। त ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे इहो मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और अगर तव्हां मुझे चैनल के सब्सक्राइब न कयो हुजे तो ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे तो उनखे लाइक कजो, मुझे चैनल के सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो के ज़रूर शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।